उलमा लिखन था त आसमान भी 7 सूरत फातिहा में आयतों भी 7। जरा नमाजी पढ़े तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पर आसमान पार थियो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन चई बियो आसमान पार थियो। अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन चई टियों आसमान पार थियो। इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन चई चौथों आसमान पार थियो। इहदिनस सिरातल मुस्तकीम चई पंजो आसमान पार थियो। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम चई छहों आसमान पार थियो। जरा नमाजी चे तो गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन 7 आसमान पार करे वनी खुदा जी जात सां मिलियो। हाणे जेको नमाजी आओ 7 आसमान पार करे वनी खुदा जी जात सां मिली जन्नत में पहुतो। जेको बेनमाजी आओ 7 तह ज़मीन जा पार करे वनी जहन्नम सां मिलियो। हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे नमाज़ी थिए, जंहिंजी मर्ज़ी आहे बेनमाज़ी थिए। असां तव्हांखे मिनथूं था कयो, महिरबानी कयो नमाज़ी बणो। जेसि ताईं असांजी हुकूमत अचे भला तेसि ताईं मिनथुनि सां त नमाज़ पढ़ो। हुकूमत ईंदी त पोइ त डंडे सां पढ़ाईंदासीं। माण्हू चवंदा साईं मौलवियुनि खे वोट ॾींदो त मौलवी ज़ोरीअ तव्हांखे नमाज़ पढ़ाईंदो। असां जो तव्हांखे ज़ोरीअ नमाज़ पढ़ायूं तव्हां सां ख़ैर ख़्वाही आहे ज़ुल्म? नंढड़ो ॿार जो हूंदो आहे हुनखे ज़ोरीअ गोरी खाराइबी आहे। स्प्रे जी गोरी कौड़ी आहे। हुनजी अम्मा हुनखे दसे हुनजे हथनि ऐं पेरनि ते ॿाहूं रखी करे ॼंगू रखी करे ज़ोरीअ हुनखे स्प्रे जी गोरी प्यारींदी आहे। हू पीअंदो कोन्हे को, पर ज़ोरीअ जो प्यार बसि त बुखार लही वेंदुसि। त इंशाअल्लाह जेकर असां बि ज़ोरीअ मुस्लमाननि खे नमाज़ पढ़ाईंदासीं त नेठि पाण ई ख़ुशीअ सां नमाज़ पढ़ंदा। हाली ज़ोरीअ पढ़ावनि पोइ इंशाअल्लाह हिरी वेंदा त पोइ पाण ई पढ़ंदा। दुआ कयो हिन मुल्क में क़ुर मजीद जो निज़ाम अचे। कोशिशि कयो, महिनत। हिन उम्मत जी फज़ीलत इन जे करे तामरून बिल मारूफ नेकीअ जो हुकुम था कयो। वतनहून अनिल मुनकर बुराईअ खां रोकियो था। हाली अब पंहिंजे घर में त नेकीअ जो हुकुम कंदो न, पंहिंजे घर ते त हलंदा आहिनि। एतिरो त कयो भला पंहिंजे घर में त नेकीअ जो हुकुम कयो। हदीस में चए थो क़यामत जो ॾींहुं थींदो घरवारी मुड़ुस जे गिरबान खे पकड़ियूं बीठी हूंदी। या अल्लाह ही मुंहिंजो वॾो हुयो, मां हिन जे करे पंहिंजो पीउ छॾियो, पंहिंजी अम्मा छॾियमि, पंहिंजा भाउर छॾियमि, पंहिंजूं भेनरूं छॾियमि, पंहिंजो वतन छॾियमि, पंहिंजो सभु कुझु हिन जे जुती जे मिटी जे मथां मां कुर्बान कयो। पर या अल्लाह जेकर दुनिया जे मामलात में मूंखां ग़लती थी वेंदी त सज़ा मिलंदी हुई। लटा इस्त्री थी न मिलंदा, सज़ा मिलंदी हुई। मानी टाइम जी न मिलंदी है, सज़ा मिलंदी हुई। या अल्लाह घर जी सफ़ाई न हूंदी त सज़ा मिलंदी हुई। पर हिन ज़ालिम कॾहिं बि दीन जे बारे में मूं ते सख़्ती कान कई। या अल्लाह मूंखे कॾहिं बि ईअं कोन चई त तूं नमाज़ छो नथी पढ़ी, कॾहिं बि मूंखे ईअं कोन चई त तूं तिलावत छो नथी करीं, कॾहिं बि मूंखे नसीहत ऐं वाइज़ ऐं चङाईअ जो हुकुम कोन कई। या अल्लाह मुंहिंजो कहिड़ो क़सूर आहे, मुंहिंजो अज़ाब बि हिन खे करींसि। हा साईं, घरवारी पकड़ बीठी, औलाद भी पंहिंजे पीउ जे गिरेबान में हथ विझी करे पकड़ियूं बीठो हूंदो। या अल्लाह असां मासूम हुयासीं, असांखे दुनिया जे जहान जी काई ख़बर कान हुई। जेकर असांखे अबो मां नमाज़ी बनाइनासीं, नमाज़ी बणिजी वञूं हा। जेकर असांखे हाफ़िज़ ऐं कारी बनाइनासीं, हाफ़िज़ ऐं कारी बणिजी वञूं हा। असां जेकर स्कूल न वेंदासीं असांखे ख़र्ची कान मिलंदी हुई, असांखे मारूं मिलंदियूं हुयूं। पर जेकर असां क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ न वेंदासीं त असांजे अबे अम्मा खे मुंहं में घुंड बि कोन थींदो हो।
अल्लाह असां जो कहिड़ो कुसूरा आतिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब, असां जो अज़ाब बि इन्हनि खे कर। औलाद पकड़ींदो साईं, तव्हांजी कहिड़ो हुकुम करणो आहे। वामुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, अल्लाह से वमा पंहिंजे आल याल खे निमाज़ जो हुकुम कयो। वामुर हिते बि अमर जो सीगो आहे, हुकुम कयो पंहिंजे आल याल। पीउ आहे त उनजे मथां लाज़िम आहे, भली पाण निमाज़ नथो पढ़े पर औलाद खे चवेसि त अबा मां त कोन थो पढ़ां, महिरबानी कयो तव्हां त पढ़ो। वामुर अहलक बिस्सलाह, हर वक्त में सुबुह जो उथी करे पीउ मां जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे बचड़नि खे उथारे अबा उथो निमाज़ पढ़ो, अल्लाह जो नालो वठो। उन्हनि खे क़ुर मजीद जी तिलावत जो हुकुम करे। पाण नथो चए त वरी वॾो पुट हुजेसि ने, वॾे पुट खे चए अबा तूं बि निमाज़ पढ़ न, नंढनि भाउरनि खे चयो त उहे बि निमाज़ पढ़। ऐं इहो हिकिड़े ॾींहुं न, वस्तबिर अलैहा, अल्लाह साईं फरमायो जेसि ताईं घर जा वॾा ज़िंदा आहिनि तेसि ताईं हर वक़्त में उन्हनि जे मथां लाज़िम आहे त पंहिंजे आल अयाल खे निमाज़ जो हुकुम कंदा रह। एतिरो त बसि आहे नी तव्हांखे, हुकुम त कंदा रहो। मां रिवायत पियो कयां, हैदराबाद सिटीज़न कॉलोनी में हिकिड़ी न्याणी हुई, स्कूल ऐं कॉलेज में पढ़ण वारी आज़ाद माहौल में रहण वारी औरत हुई, पर जॾहिं अल्लाह जे रसूल जो हुकुम ॿुधई त अल्लाह जो हुकुम आहे त पर्दो कयो, उन ई वक़्त में कॉलेज खे इस्तीफ़ा ॾिनई। सुबुह जो टेलीविज़न VCR जेके बि राग जूं केस्टूं सभु खणी वञी करे दरियाए सिंधु में उछलायईं। हुनजे पीउ हुनजे मथां सख़्ती कई त तूं चरी थी आहीं छा, तोखे छा थी वियो आहे। उन न्याणी पंहिंजे पीउ खे चयो मां चरी न थी आहियां, पर जो अल्लाह जो हुकुम ॿुधी करे मां सियाणी थी आहियां। जेसि ताईं हिन घर में मां आहियां तेसि ताईं हिन घर में न टेलीविज़न हलंदी, न VCR हलंदी, न गानो हलंदो। हिन घर में हलंदो त अल्लाह जो क़ुर हलंदो, अल्लाह जो ज़िक्र हलंदो। न्याणी जंहिंखे एतिरी गैरत आई, तव्हां असां त मर्द आहियूं, असांखे एतिरी ताक़त न। तॾहिं वज़म कयो त इनशाला घर खां शुरूआत कंदासीं। हाली शुरूआत जिहाद जी किथां कजे, घर खां कजे। निमाज़ पढ़ो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, घर में टेलीविज़न VCR जे घर में कढी छॾियो, इहे शयूं घर में न रखबियूं आहिनि। क़ुर मजीद में अल्लाह से फरमा वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा, अल्लाह से फरमायो ज़िना जे वेझो न वञो छो त ज़िना बेहयाई आहे। ॿी जात अल्लाह से फरमा वला तक़रबुल फ़वाहिश, अल्लाह से फरमायो फ़वाहिश ज़िना जा जेके सबबनि जे वेझो न वञो। ऐं यादि रखो टेलीविज़न ऐं VCR, मौसीक़ी ऐं राग ऐं औरतुनि जो बेपर्दा पंहिंजे घरनि मां निकिरणु, बेपर्दा थी करे स्कूलनि ऐं कॉलेजनि में वञणु, इहे सभु ज़िना खे ईअं लाज़िम आहिनि जीअं सिज खे रोशनी लाज़िम आहे। मौसीक़ी राग आम थी वियो आहे, टेलीविज़न VCR आम थी वई आहे, बेपर्दगी आम थी वई आहे, इन जे करे ज़िना आम थी। नबी साईं फरमाया जॾहिं ज़िना आम थी वेंदी त अहिड़ियूं बीमारियूं पैदा थींदियूं जिन जो कंहिंखे बि पतो कोन पवंदो। इंसाननि में बीमारियूं, जानवरनि में बीमारियूं, पर पोखनि में बीमारियूं। एॾा ई असांजे पासे ॾे खजीअ खे बीमारी कान लॻंदी, पर हाणे चयोसीं खजीअ खे अहिड़ी हिकु बीमारी लॻी आहे। हिकिड़ो जीत आहे, उहो अंदरों जीअं कात हूंदो आहे नी, अल्लाह साईं हुनखे कात ॾिनो आहे, ईअं कात वांगुरु खजीअ खे कटे थो, आस्ते आस्ते कटे ओचितो खजी निकिरे। ज़िना जा असबाब आम थी, मौसीक़ी राग आम थी वियो, टेलीविज़न VCR आम थी वई, बेपर्दगी आम थी।
अॼु के दौर में असां मुस्लमाननि जी औरत चवे थी जीअं यूरोप में औरत आज़ाद आहे त हिते बि आज़ाद हुजे। ऐं याद रखो मुसलमानो, इन आज़ादी जे करे, बेपर्दगी जे करे यूरोप जी औरत मज़लूम थी चुकी आहे। असांजो दोस्त प्रियाले जो ॻाल्हि पियो करे त यूरोप जी औरत 11 सालनि जी उमिरि खां वठी 40 सालनि जी उमिरि ताईं पंहिंजे साथी जे तलाश में आहे, पर हुनखे को साथी कोन थो मिले। जेकर को साथी मिले थो त उते मर्द ऐं औरत जो ताल्लुक निकाह वारो ताल्लुक न आहे, लज़त वारो ताल्लुक आहे। मर्द औरत मां भरिजी वियो, उते ई छॾी वरी ॿिए जे पोयों लॻी वियो। औरत मर्द मां भरिजी वई, उते ई छॾी वरी ॿिए जे पोयों लॻी वई। हालांकि हुननि वटि हर सभु कुझु आहे। अख़बार में बि इहो बयानु आयो त यूरोप वारा सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे परेशान, दुनिया जे हर क़िस्म जी उन्हनि खे सहूलियत आहे, पर इहा परेशान। यूरोप जी औरत पंहिंजे पीउ माउ जी मुहबत खां महरूम, पंहिंजे भाउरनि जी मुहबत खां महरूम, चाचनि ऐं मामनि जी मुहबत खां महरूम, पूरे ख़ानदान जी मुहबत खां महरूम आहे, पर मुड़ुस जी मुहबत खां बि महरूम। हाणे जमीयत रिसाले में बयानु मौलाना गुल नसीब साहब बरतानिया जे दौरे तां वापसि थियो, ॻाल्हि कई त उते बरतानिया में मुस्लमाननि जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ा मुस्लमान उहे आहिनि जेके पंहिंजे मज़हब पंहिंजे दीन ते बाक़ी आहिनि, तहज़ीब हुननि मटाई कान्हे मुस्लमाननि वारी तहज़ीब। ॿिया मुस्लमान उहे आहिनि जिन पंहिंजी तहज़ीब इस्लाम वारी मटाए छॾी, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु पैसो आहे, दुनिया आहे, पंहिंजो दीन ऐं पंहिंजो मज़हब उन्हनि विसारे छॾियो, बसि नाले जा मुस्लमान। उन्हनि जो वाक़ियो ॿुधाई त अहिड़ो मुस्लमान हुयो, उनजी न्याणी हली वई 3 ॾींहं, नौजवान न्याणी कुंवारी हली वई। 3 ॾींहंनि खां बाद वापसि आई त पीउ सिर्फ़ु एतिरो चएसि तोखे हया न आयो जो 3 ॾींहं तूं हली वई, पुछा बि कान कई नौजवान तूं न्याणी। त उन वक़्त में 999 ते डायल कई पुलिस ॾे, तुंहिंजो पुलिस जो नंबर आहे 999 डायल कई। उन वक़्तु पुलिस पहुची वई, उनजे कुराड़े पीउ खे गिरफ़्तार करे वञी जेल में पोइ उते रोए पियो। पुलिस वारनि चयोसि रोई छो थो, जेसि ताईं पंहिंजी न्याणी खां माफ़ी न वठंदे तेसि ताईं जेल में। हुन चयोसि मां त न्याणी खां माफ़ी वठंदो, पर महिरबानी कयो न्याणी त वापसि ॾियो। चई न्याणी बि हाणे तोखे वापसि न मिलंदी, तूं ज़ालिम आहे, जा न्याणी जी आज़ादी ते बंदिश विधी आहे, तंहिंजे करे तुंहिंजी पंहिंजी न्याणी सां मुलाक़ात ते पाबंदी, उहो पुलिस जे पारे में। अब तव्हांखे इहो माहौल वणे थो, इहो निज़ाम, इहो साॻियो निज़ाम हिते मुसलत कयो थो वञे। औरत खे आज़ाद छॾियो, बेपर्दगी आम थी। स्कूलनि ऐं कॉलेजनि में कहिड़ी पढ़ाई आहे? मां दावा सां चवां थो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जेकर सही नमूने सां इम्तिहान वरितो वञे त 100 में सिर्फ़ु 5 पास थींदा, बाक़ी सभु नापास। असांजे न्याणियुनि खे स्कूल में नाच सेखारिया था वञनि, गाना उन्हनि खे सेखारिया था वञनि। तव्हां अख़बार में पढ़ियो आहे सखर जो वाक़ियो, मासूम न्याणियुनि खे उन्हनि खे नाच सेखारियो वञे, उन्हनि खे गाना सेखारियो वञे। ही मुसलमाननि जो मुल्क आहे, ही तहज़ीब आहे। ऐं वॾो ज़ुल्म त असां मुसलमाननि सां आयो आहे जो 6 सालनि जी न्याणी आहे, प्राइमरी जी शागिर्दाणी आहे, त उन वक़्त में स्कूल जुदा, छोकिरनि जो जुदा, छोकिरियुनि जो जुदा। हाणे जन महिल मैट्रिक में अची वई, कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में अची वई, त उते हैदराबाद यूनिवर्सिटी में छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु संबोसा था खाइनि। माना हिननि बेगरतनि वटि पर्दो सिर्फ़ु 6 सालनि वारी न्याणी जे लाइ आहे, बाक़ी 15 सालनि जी हाणे यूनिवर्सिटी में पहुची वई, त हाणे उते छोकिरा ऐं छोकिरियूं मास्तर सभु गॾु वेठा आहिनि, उते पर्दो कोन्हे। हिननि ज़ालिमनि जी साज़िश खे सम्झो था कोन था सम्झो? तव्हां खे रज़म कयो त इंशाअल्लाह पंहिंजी न्याणी स्कूल में न पढ़ाईंदसि, कहिड़ी ज़रूरत आहे?
जेस ताईं न्याणी नंढड़ी आहे त तुंहिंजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे न्याणी जी ख़िदमत कर ऐं इन ख़िदमत जे करे अल्लाह तोखे जन्नत ॾींदो। मां नथो चवां मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं ऐं 3 न्याणियुनि जे ॼमण ते पुट वांगुरु ख़ुशी कई, उन्हनि जी तरबियत कई, उन्हनि जे तालीम जो इंतज़ाम कई, तालीम दीनी, वॾे थियण खां बाद उन जी शादी कराए छॾियईं। मुंहिंजे साईं फरमायो मां मोहम्मद इन खे जन्नत जी ज़मानत थो ॾियां। हा साईं, लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, ये तुंहिंजी मिल्कियत जा वारिस तुंहिंजा पुट आहिनि त न्याणी बि तुंहिंजी मिल्कियत जी वारिसियाणी आहे। अॼु वॾे में वॾो ज़ुल्म त इहो थी रहियो आहे जो पुटनि खे मिल्कियत ॾींदासीं पर न्याणियुनि खे मिल्कियत न ॾींदासीं। ऐं यादि रखो टंडे भाॻे जा मुस्लमानो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर ख़ुदा इन अमल ते कावड़जी पियो त पूरी ज़िंदगी जूं नेकियूं ख़तम थी वेंदियूं जो पंहिंजे न्याणी जो हक़ कसब था कयो। त वरी सही वरी न्याणीअ खे मिल्कियत ॾिया वरी ॿिया वञी खाइनि, पुट खाइनि, बाक़ी न्याणियुनि जो हक़ न आहे। पुट ऐं पोटा प्यारा आहिनि, बाक़ी न्याणी जो औलाद प्यारो न आहे, उहा न्याणी ऐं न्याणी जो औलाद न खाए। साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह वाक़ियो ॿुधाईंदा, रईस जमाल ख़ान लिगारी हुयो, ही सदर फारूक लिगारी, हुननि जो ॾाढो हुयो। पोइ जो मरी वियो हज़रत साईं जन ख्वाब में ॾिठो त रईस जन्नत जा सेर थो करे पियो। फरमायो छा ॻाल्हि आहे जो अल्लाह ताला हिन खे जन्नत ॾेई छॾी आहे, को हिन जो ख़ासि अमल आहे? पोइ हुन जे पुटनि खां पुछा कयूं त तव्हांजे वालिद साहब जो कहिड़ो अमल हुयो? पुटनि चयो साईं बाबे जी वॾी ख़ूबी इहा हुई जो बाबे पंहिंजी हयाती में पंहिंजे पुटनि खे बि मिल्कियत विराए ॾिनी, शरीयत मुताबिक़ पंहिंजे न्याणियुनि खे बि मिल्कियत विराए ॾिनई। हज़रत साईं जन फरमायो बसि इहो ई इन रईस जो ख़ासि अमल हुयो जो न्याणियुनि खे उन्हनि जो हक़ ॾिनई, अल्लाह राज़ी थी वियुसि, जन्नत ॾेई छॾियईंसि। तव्हांजी गुरज़म के त इंशाअल्लाह न्याणी अञा पुटनि खे ॾींदो, पुट दुआऊं कोन कंदा, न्याणियूं दुआ कंदा। शादी खां बाद मुड़ुस जे मथां लाज़िम आहे हुनजो ख़र्च पखो बर्दाश्त करे, वधीक का बि ज़रूरत कान्हे तारी। घर में बेपर्दा पंहिंजे न्याणियुनि खे छो कढी? क़ुरान मजीद जो तव्हां मुतालियो कंदो, अल्लाह साईं क़ुरान मजीद में कंहिं बि औरत जे नाले खे ज़ाहिर न कयो आहे सवाइ माई मरियम जे। छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पीउ कोन हुयो, इन जे करे अल्लाह साईं निस्बत कई ईसा इब्न मरियम, ईसा पुट मरियम जो। बाक़ी कंहिं बि औरत जे नाले खे अल्लाह साईं ज़ाहिर न कयो आहे। इमरात लूत, लूत जी घरवारी, इमरात नूह, नूह जी घरवारी, इमरात फिरौन, फिरौन जी घरवारी, इमरात इमरान, इमरान जी घरवारी। मुसलमानों जॾहिं औरत जे नाले खे अल्लाह साईं ज़ाहिर करे गवारा नथो करे त औरत जे जिस्म खे बेपर्दा बाज़ार में ख़ुदा कीअं गवारा कंदो? खाने का ज़रूरत, औरतूं घर जी ज़ीनत आहिनि, घर जी सुहान। इन जे करे अल्लाह साईं फरमा वला यज़रिबन बिअरजुलिहिन, औरतुनि खे पेर बि ज़ोर सां ज़मीन ते हणण जी इजाज़त न आहे। उहा औरत जेका पेर में छेर पाए करे पेर ज़ोर सां ज़मीन ते थी हणे नचण जे लाइ अल्लाह साईं खे एॾो गुस्सो अची थो वञे जो अल्लाह जो अर्श अज़ीम बि ॾकी थो वञे त जबल ऐं पहाड़ बि ॾकी था वञनि। एॾो ज़ुल्म आहे साईं। वलयज़रिबन बिखुमरिहिन अला जुयूबिहिन, हिकिड़ो औरत खे पर्दो पीउ खां बि करणो। क़ुरान तो फरमा मथे उघाड़े करण जी इजाज़त, सीने तां पोती परे करण जी इजाज़त औरत खे पीउ जे आॾो न आहे, भाउ जे आॾो न आहे, भाटे जे आॾो न आहे, भाणे जे आॾो न आहे। मुसलमानों जॾहिं औरत खे मथे उघाड़े करण जी इजाज़त
सीने तां उरह तां पोती परे कर जी इजाज़त पीउ भाई भाटे भाणे जे जाड़ो नाहे त धारल मर्दन जाड़ो औरत खे कंहिं इजाज़त ॾिनी। ॾिसो था न शहर में छा ॻाल्हि आहे। असांजा मर्दनि मुस्लमाननि खे मर्दनि खे हया थो थिए, औरतुनि खे हया न आहे, छो त हुननि वटि तालीम अहिड़ी आहे, दीनी तालीम हुननि वटि आहे ई कान। हुन माइलातुल मुमीलातुन फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो केतिरियूं औरतूं क़ब्र में उथंदियूं त बदन ते लिबास कोन हूंदियुनि। माइलातुन मुमीलातुन फरमायो अहिड़ो लिबास दुनिया में पाईंदियूं हुयूं जो पाण ॿियनि खे माइल कनि, ॿिया हिननि ॾे माइल थियनि। हुननि जो मक़सदु इहो आहे त बसि मर्द असांजी तरफ़ माइल थिए। दुआ कयो अल्लाह ताला मुस्लमान मर्दनि मुस्लमान औरतुनि खे हया नसीब। हदीस में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो टिनि शख़्सनि ॾे अल्लाह सां रहम जी निगाह सां निहारे। फरमायूं पहिरियों शख़्स आहे पीउ माउ जो नाफ़रमान, जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे, निमाज़ी हुजे, हाजी हुजे, ज़काती हुजे, जन्नत पंहिंजी जाइ ते, पर इन ज़ालिम ॾे क़यामत जे ॾींहुं ख़ुदा रहम जी निगाह सां बि कोन निहारींदुसि। हू नबी साईं जो सहाबी आहे हज़रत अलकमा रज़ी अल्लाह ताला अन्हु। अलकमा सहाबी हो नबी साईं, आख़िरी वक़्त आहे हुनजी ज़ुबान ते कलमो नथो अचे, सकरात ज़ुबान ते कलमो अचे सी कोन पियो, ॾाढी तलकीन कयुसि पर हुनजे ज़ुबान ते कलमो न पियो अचे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलकमा जी वालिद ॾे न्यापो मोकिलियो, फरमायूं तूं हेॾे अच या मां मोहम्मद तो ॾे अचां। हुन कुराड़ी चयो साईं मां अचां थी। नबी साईं फरमाया हिन अलकमा खे माफ़ कर। अर्ज़ कई अल्लाह जा रसूल अलकमा नेक त ॾाढो हुयो, निमाज़ी बि हुयो, ताजुद गुज़ार बि हुयो, तव्हां सां मुहबत बि हुयसि, पर साईं मुंहिंजे दिलि खे हिन रंजायो, मां हिन खे माफ़ कान कंदीसांसि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खे हुकुम फरमायो, बिलाल काठियूं गॾु कयो। काठियूं गॾु थी वयूं। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन अलकम खे हिन बाह में उछलायो, जेकर अम्मा हिन खे माफ़ न कंदी त मां मोहम्मद हिन खे जहन्नम खां इन नमूने सां बचाईंदोसां जो दुनिया में साड़ियांसि माना जहन्नम खां बची वञे। नबी साईं फरमायो माफ़ करेसि न त मां ईअं साड़ींदोसांसि। आख़िर माउ जी दिलि आहे, कहिड़ी बि माउ हुजे, औलाद कहिड़ो बि नाफ़रमान हूंदो पर अम्मा जा आंडा आहिनि। अर्ज़ कई अल्लाह जा रसूल मां माफ़ कयोमांसि, बसि एतिरा लफ़्ज़ चई त अलकम जी ज़ुबान ते लफ़्ज़ अची विया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, दम परवाज़ थी। मां दावा सां चवां थो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे हिन जो ख़ात्मो ईमान ते कोन थींदुसि। महिरबानी कयो अबे अम्मा जी नाफ़रमानी पर चयो हिन हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे। ॿ शख़्स हुया, ॿ भाइर, हिकिड़ो वॾो ॿियो नंढो। पोइ नंढे भाउ वॾे भाउ खे चयो अदा हाणे बाबे जी मिल्कियत वञी खण तूं, पर बाबो ॾे मूंखे, त हिन जी ख़िदमत मां कयां। सो वॾे भाउ चयो यार तो जहिड़ा बेवकूफ़ भाइर त अलाह कंहिंखे ॾियारे, खण वञी इहो कुराड़ो करीस वञी ख़िदमत। उन नंढे भाउ छा कयो जो राति जा 3 हिसा कई, हिकिड़ो हिसो इबादत जे लाइ, हिकिड़ो हिसो निंड जे लाइ, हिकिड़ो हिसो पंहिंजे कुराड़े पीउ जी ख़िदमत जे लाइ। कॾहिं मथनि ॾों बीठो आहे, कॾहिं पेरनि ॾों बीठो आहे, कॾहिं ज़ोर थो ॾिएसि पियो। ॾींहं जो हुन जा लटड़ा बि पाण पियो धोए, हुनखे गुस्ल बि पाण पियो कराए, बीमार थिए त पंहिंजे खीसे मां ख़र्च बि पाण पियो करेसि। हा साईं, हर साईं ॿेर वारनि वटि हिकिड़ो आयो नौजवान, चई बाबो थो चए त जेका बि पघार अथई सभु मूंखे ॾे, ज़ाल खे न ॾे, हाणे मां छा कयां।
साईं जन फरमाए सो पुट जेकर 4000 में कुराड़ो पी राज़ी थी वञे त बाक़ी छा खपई। अंत व मालु कल अबी क तूं ऐं तुंहिंजो सारो माल तुंहिंजे कुराड़े पी जी मिल्कियत आहे। जेकर 4000 में पी राज़ी थी वञे त इन खां वधीक काई नेमत दुनिया में कान्हे। हा पी खां वरी वधीक हक़ वरी मां जो। हिकिड़ो साहब इहो चईंसि मां कंहिंसां नेकी कयां फरमायूं उम्मक। चईंसि पोइ कंहिंसां फरमायूं उम्मक। साईं पोइ कंहिंसां नेकी कयां फरमायूं उम्मक। 3 दफ़े सां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सुम अबाक 3 नंबर ते पंहिंजे पीउ सां नेकी कर। छो त मां जो हक़ सही न हमलतहु उम्मुहु वहनन अला वहन। तकलीफ़ूं मथां न तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। हिकिड़ी राति रुगो पीउ जे हवाले छोकिरो नंढड़ो मासूम ॿार कजे त चमाटूं हणी हुनखे निंड कराईंदुसि। आहे की न इहा माउ खे शाबाश। ऐं औरत कमज़ोरी वीचारी इन जे करे उजागर जे करे थी वई आहे। जंहिं माईअ खे ॿार थींदा उहा माई कमज़ोर थींदी आहे सिर्फ़ु उजागर। रुगो 2-3 ॾींहं पीउ हुजे ॿार हवाले कजेसि त उहो मार ॾेई करे हुनखे निंड कराईंदो। बाक़ी ईअं प्यार सां निंड न कराईंदो। पर इहा अम्मा आहे। असांजो मौलवी साहिब ॻाल्हि पियो करे चई मां वञा पियो मोरी खां सखर वेगन ते पोइ वेगन वारे जो तेल भरायो त सभु माण्हू हेठि लही विया। हिकु कुराड़ी माई आयो आहे ॿिए जी सीट ते वेही रही। जनवर हू जो आया पसींजर सभु अचे सीटुनि ते वेठा त जंहिंजी सीट हुई उन माईअ खे चयो मां उथी मुंहिंजी सीट आहे मूंखे सखर वञिणो। माई माठ सां ॻाल्हाए आख़िर हुनखे कावड़ आई हुन रुगो आयसि त हुन कुराड़ी माई खे गुस्सो अची वियो। चई आपको शर्म नहीं आती। हमने इस तंग जगह में 10 माह आपको जगह दी है और तुम इस कुशादी वेगन में 10 मिनट के लिए जगह नहीं दे सकते। तुम्हें हया नहीं आती। 9 महीना इन तंग जगह में इन्हें अम्मा जगह ॾिनी आहे। वॾी तकलीफ़ ने बर्दाश्त कयो। अल्लाह से फरमायो मां सां नेकी कयो सोगे नमूने सां हलो। भली जेकर पीउ मां काफ़िर आहिनि तरफ़ उन्हनि सां नेकी करणी। नबी साईं जी हिकिड़ी घरवारी उम्मे सलमा ग़ालिब हुनजो नालो। पोइ हुनजी कुराड़ी अम्मा आई मके खां न्याणीअ जी सिक लॻसि। न्याणी आहे भली हुई त उहो मुस्लमान मां काफ़िराणी धीउ मुस्लमान नबी साईं जे घर में मके मां निकिती आहे पंधु कंदे त वञी न्याणीअ जी ज़ियारत करे अचां। जॾहिं अचे घर जे दरवाज़े ते पहुती दरवाज़ो खड़कायई। उहा बि नबी साईं जी साहिबाणी हुई। चई मां हाली हिते बीह मां नबी साईं खां इजाज़त वठां। साईं खे चयसि कई अल्लाह जा रसूल उम्मी मुशरिक। साईं मुंहिंजी अम्मा मुशरिकाणी आहे काफ़िराणी आहे। अॼु मूंसां मके खां मिलण जे लाइ हिन जाते जी पहुती आहे ॿाहिरि दरवाज़े ते बीठी आहे। जेकर तव्हां इजाज़त ॾींदव त मां घर में अचणु ॾींदीसांसि। पर जेकर तव्हांजी इजाज़त न आहे त असां जूं अमड़ियूं बि तव्हांजे हुक्म जे मथां कुर्बान। नबी साईं फरमायोसि हू तुंहिंजी अम्मा आहे। हुनखे बिस्तरो बि विछाए ॾींसि हुनजा हथ ऐं पेर बि धोईंसि हुनखे ज़ोर बि ॾींसि मानड़ी बि हुनखे खाराईंसि। कुरान थो फरमा वसाहिबुहुमा फिद्दुनिया मअरूफा। पीउ मां जेकर काफ़िर आहिनि पोइ बि उन्हनि सां सुहिणे नमूने सां हलणो आहे। त बहरहाल हुन अची पीउ जी ख़िदमत कई। जेको बि हुयो सभु ख़तम थी वियो। पछाड़ी में कुराड़ो हिनखे दुआ करे। जनवर हिन जो पीउ जो वफ़ात करे जेके पैसा हुयसि उहे बि ख़र्च थी विया। का शइ न बचियसि। राति जो निंड में सुतो पियो आहे। ख्वाब थो ॾिसे हिकिड़े अल्लाह वारे चयोसि फलाणे वण जे हेठो 100 दीनार पिया अथई। हिन चयोसि भला हलाल जा या हराम जा। त बुज़ुर्ग चयोसि अथई हराम जा। त हिन चयो भली बुख भरम जी शल न वञे शान मां बुख ते वक़्तु गुज़ारींदुसि पर हराम जे पैसनि जी मूंखे ज़रूरत कान्हे। ओ मुस्लमानो बुख ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियो।
चोरीअ जे पैसनि खां, धाड़नि जे पैसनि खां, रिश्वत जे पैसनि खां, व्याज जे पैसनि खां, हराम जे पैसनि खां हा बुख भली अथव। भली बुख भरम जी शलन वञे शान। जेकॾहिं हिकिड़ो अमीर आहे, बंगलनि ऐं मालातुनि जो मालिक आहे, कारनि ऐं पेजारनि जो मालिक आहे, बॉडी गार्ड हुनजे चौबास बीठा आहिनि, पर हुनजे घर में धारा मर्द वञनि था, जहिड़ो बेगरत दुनिया में आहे ई कोन। पर जेकॾहिं हिकिड़ो मिसकीन आहे, ग़रीब आहे, खाइण जे लाइ अटो कोन्हेसि, घर खे कखों लोढ़ो अथसि, पर धारनि खे घर में नथो वञण ॾे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, इन जी गुरबत हुनजे अमीर खां कई दफ़ा भली आहे। भली बुख भरम जी शलन वञे शान। मुसलमानो बुख ते वक़्तु गुज़ारो, पर पंहिंजो दीन ई पंहिंजी इज़त बचायो। पर असां मुसलमान चऊं था त दीन वञे त वञे, इज़त वञे त वञे, पर पैसो अचे, पोइ चोरी जो हुजे, ख़यानत जो हुजे, रिश्वत जो हुजे, व्याज जो हुजे, पैसो बि कंहिंजे लाइ पोयरनि। असां पंहिंजे पुटनि जे लाइ मिल्कियत ठाहींदासीं, बंगला ठाराईंदासीं, ज़मीनूं वठंदासीं, पर पंहिंजे लाइ जहन्नम जी बाह तयारु कंदासीं। पुटनि जे लाइ त वॾी मिल्कियत, पर पंहिंजे लाइ कुझु बि कोन कंदासीं। सुलेमान बिन अब्दुल मलिक पछाड़ी में मरे पियो। पुटनि खे चई त जेकॾहिं मां चाहियां त तव्हांजे लाइ बंगला ठारायां हा, लखे करोड़े दीनार तव्हांजे लाइ गॾु करे सघां पियो, ग़रीबनि जो रत चूसे करे, पर जेकॾहिं मां नज़र कई त जेकॾहिं पुटनि जे लाइ मिल्कियत ठाहींदुसि त आॾो मुंहिंजे लाइ जहन्नम आहे। मूंखे एतिरी ताक़त कान हुई जो मां जहन्नम जी बाहि सही सघां। तंहिंजे करे हे 2-3 रुपया अथव, पर अथव हलाल जा, हराम जा कोन अथव। ओड़ो मरवान पंहिंजे पुटनि जे लाइ लखे करोड़े दीनार गॾु कया, बंगला ई माला तूं ठाराई हराम जे पैसनि मां। पर उहो ज़मानो आयो जो तारीख़ गवाह हुआ, 25 सालनि खां बाद मरवान जा पुट दिमश्क जी जामे मस्जिद जे पोयां पिन ते ॾिठा विया, सुलेमान जा पुट बादशाह बणिजी विया। पंहिंजे पुटनि जे लाइ जेतिरो थियो हलाल जा गॾु कयो, हराम खां ईअं सही आहे। दुआ कयो अल्लाह असांखे हलाल जो रोज़गार नसीब फरमाए। सो ॿिए ॾींहुं ख्वाब लधई त फलाणे वण जे हेठो हिकिड़ो दीनार पियो अथई। भला हिन चयसि भला हलाल जो या हराम जो? बुज़ुर्ग चयसि अथई हलाल जो। ऐं हलाल थोरो हूंदो अथव, हलाल थोरो हूंदो, हराम घणो हूंदो। इहो क़ुर मजीद जो फ़ैसिलो आहे। बनी इसराइल जे लाइ अल्लाह साईं छंछर जो ॾींहुं, ताज़ीम जो ॾींहुं, इबादत जो ॾींहुं मुक़ररु कयो त छंछर जे ॾींहुं मच्छी न मारियो, आचर जे ॾींहुं, सूमर जे ॾींहुं, अंगारे अरबा जे ॾींहुं, ख़मीस ऐं जुमे जे ॾींहुं तव्हांखे इजाज़त आहे, पर छंछर जे ॾींहुं मच्छी न मारियो। क़ुर तो फमा वयौम सब्तिहिम शुरआ, पोइ छंछर जो ॾींहुं जो अचे पियो त मखियुनि जा वलर मुंहुं कढी करे ॿाहिरि तरनि पिया। वयौम ला यसबितून ला तातीहिम, छंछर जो ॾींहुं जो गुज़री वञे त हिकिड़ी मच्छी बि फासे न, छो त ॿियनि ॾींहंनि ते हलाल हुई। पोइ अची हिननि खे पेट में वकड़ पिया त हाणे छा कयो? पोइ अटकल कयो ख़ुदा सां, दरिया जा ॿुंडा खोले छॾियो तलावनि में, छंछर जे ॾींहुं मच्छी वञो तलावनि में, पोइ उते पिया मच्छी मारूं। अलाह साईं फरमा मूंसां अटकल, पोइ भोला ई खिंजीर बणी, सिर्फ़ इन ग़लतीअ जी। असां मुसलमाननि जहिड़ा अलाह साईं जुमे जो ॾींहुं, इबादत जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, ताज़ीम जो ॾींहुं। जुमे जे ॾींहुं बि तव्हांखे इजाज़त आहे, सारो ॾींहुं कारोबार कयो, तिजारत कयो, मज़दूरी कयो, पर जंहिंमहिल जुमे जी आज़ान अचे त फसअऊ इला ज़िक्रिल्लाह, अल्लाह जे ज़िक्र मस्जिद जे तरफ़ डोड़ी अचो। पर असां मुसलमान इन वक़्त में बि कोन ईंदासीं, चवंदासीं त केॾीमहिल थो मौलवी साहिब ख़ुतबो पढ़े त पोइ वञो, उते बि ख़ुतबे जे इंतज़ार में हूंदासीं। कॾहिं कॾहिं मौलवी साहिब अची जुमे जे ॾींहुं वैज़ कंदो त फत कंदा पिया त अलाए केॾीमहिल मौलवी साहिब जान छॾी। हुननि रुगो छंछर जे ॾींहुं मच्छी मारी कान, अटकल कयूं, भोला ऐं खिंजीर बणिजी विया।
असां जुमे जो ॾींहुं तज़ीम जो ॾींहुं जुमे जे ॾींहुं बि कोन था अचूं। पर हीअ त नबी साईं जी महिरबानी आहे जो हिन उम्मत जूं सूरतूं मसख नथियूं थियनि, छो त उम्मत मरहूम आहे। त बहरहाल हलाल थोरो हूंदो आहे, हराम घणो, पर हलाल में बरकत हूंदी आहे, हलाल में बरकत हूंदी आहे। थोरो हूंदो पर हुन में अलाह साईं बरकत कोन्हे। ही साईं उन हिकिड़े दीनार जी मच्छी वठी आयो, घरवारी किने भला हिकिड़ो ॾींहुं त थी, घरवारी जो मच्छीअ खे चीरियो त उन मच्छीअ में 2 बेदे जहिड़ा मोती पिया। हिकिड़ो मोती खणी करे बाज़ार में आयो, सराफा बाज़ार में, त हिन जी क़ीमत छा आहे? सोनारनि चयो हिन जी क़ीमत असां कोन अदा करे सघंदासीं, बादशाह हिन जी क़ीमत अदा कंदो। जॾहिं बादशाह वटि उहो मोती पेश कयो त हिन जी क़ीमत छा आहे? सोनारनि चयो साईं 18 खच्चर सोन जा हिन मोतीअ जी क़ीमत आहे। बादशाह चयो ॾियोसि हिन खे 18 खच्चर सोन जा। हिन चयो साईं ॿियो बि मूं वटि मोती आहे, चयोसि खणी आ, खणी आयो। बादशाह चयोसि हिन जी क़ीमत छा आहे? चई साईं हिन जी क़ीमत सोनारा न वधंदा, मां वधंदुसि। छा क़ीमत आहे? चई 60 खच्चर सोन जा ॾींदो, पोइ मां ही मोती ॾींदुसि। बादशाह चयो ठीकु आहे, तोखे 60 खच्चर सोन जा ॾियूं था, पर मोती ॾे हो। 78 खच्चर सोन जा भरे करे घर पियो अचे त हिन जे वॾे भाउ जो जनाज़ो निकितो, पूरी मिल्कियत बि ख़तम थी वई, पाण बि हथी ख़ाली घर मां निकितो। पर हिन नंढड़े भाउ पंहिंजे कुराड़े पीउ जी ख़िदमत कई। अल्लाह दुनिया बि ॾेई छॾियसि त आख़िरत बि ॾेई छॾियसि। मुसलमानो हिननि कुराड़नि जे पेरनि जे हेठों सभु कुझु अथव, हिननि जी ख़िदमत कयो। दुआ कयो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। टाइम घणो थी वियो आहे, मां माज़रत थो वठां। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह तव्हां जी असांजी हाज़िरी खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, ॿिन्ही जहाननि जे बुराइनि खां बचा। न दुनिया मां इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़नि खे निमाज़ी बना। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा, मरीज़नि खे सिहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा, मुजाहिदीन जो रुकावटूं दूर फरमा, इस्लाम जो बोल बाला फरमा, मुसलमाननि खे ग़लबो नसीब फरमा। अल्लाह उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह असांजे ॾोहनि, असांजे किननि करतूतनि ॾे नज़र न कर। तुंहिंजे प्यारे नबी जा उम्मती आहियूं, ने रोज़े वारे साईं जे सदके तूं रहम फरमा। रहमान रहम फरमा, सतार सतुर फरमा। कहार पंहिंजी कहारियत खां बचा, जब्बार पंहिंजी जब्बारियत खां बचा। या अल्लाह असांखे तुंहिंजे कहर, तुंहिंजे जबर जे सहण जी ताक़त कान्हे, रहम फरमा। दुनिया में भी रहम, आखिरत में भी रहम। दुनिया में भी फज़ुल, आखिरत में भी फज़ुल। या अल्लाह जेके भी बान अॼु जुमे जे ॾींहुं तोखे राज़ी करण जे लाइ आहिनि, सभिनी खां राज़ी थी। या अल्लाह जे जुमो तो इन्हनि खे नसीब कयो आहे, ऐं 5 वक़्त बि तूं ई पंहिंजो दरवाज़ो नसीब फरमाइन। अल्लाह तूं ई दिलनि जो मालिक आहीं, तूं ई दिलनि जो ख़ालिक आहीं, दिलनि खे फेरण वारो तूं ई आहीं। या अल्लाह तूं इन्हनि सभिनी खे 5 वक़्त पंहिंजे घर में आणण जी तौफ़ीक़ नसीब फरमाइन। या अल्लाह मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त फरमा, उलमा हक़ जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह इन मुल्क में क़ुरान वारो निज़ाम नाफ़िज़ फरमा। या अल्लाह असांखे ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा। अल्लाह असांजे घरनि खे टेलीविज़न वीसीआर राग खां पाक फरमा, क़ुरान जी निमाज़ सां आबाद फरमा। या अल्लाह असांजे नौजवाननि खे, अदिन भेनरुनि खे हया नसीब, मोहम्मद जे पर्दे जी इज़त नसीब फरमा। या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त मूंखे अछी दाढ़ी वारनि जो हया ईंदो आहे। या अल्लाह ही सभु कुराड़ा अछी दाढ़ी वारा कमज़ोर तुंहिंजे आॾो हथड़ा खई वेठा आहिनि, उन्हनि जे हथड़नि खे क़बूल फरमा।
इन्हनि जे सदके असांजे मथां रहम फरमा। या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त मां कमज़ोरनि ज़ईफ़नि जे करे तव्हांखे रिज़्क़ ॾींदो आहियां। या अल्लाह अॼु ही कमज़ोर ज़ईफ़ नंढड़ा मासूम ॿार तालिब बि तुंहिंजे आॾो हथड़ा खयूं वेठा आहिनि। अल्लाह असांजे सिंध में दस्तूर आहे त जेकर कहिड़ो बि अमीर जाबिर ऐं ज़ालिम हूंदो, पर जेकर उन वटि ॿ टे ॼणा मेघ खणी वेंदा आहियूं त उनखे बि रहम अची वेंदो आहे, उहो बि मुतालबा मञींदो आहे, माफ़ करे छॾींदो आहे। या अल्लाह तूं त पीउ मां खां वधीक राहिमीन आहे। अॼु ही सवन जे तादाद में असां तुंहिंजे दरवाज़े ते मेघ खणी आया आहियूं, हथड़ा खणूं था। या अल्लाह असांजे हथड़नि खे क़बूल फरमा। दुनिया ऐं आख़िरत जी ख्वारी खां बचा, दुनिया ऐं आख़िरत जी ज़िल्लत खां बचा, दुनिया ऐं आख़िरत जी इज़्ज़त नसीब फरमा। अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन।